खां रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो। बुढो कमराणी वेझो अलीआबाद शाख के पोरियतन तालिब हुसैन जरवार संदसि घरवारी अमर जो भासरन डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर नूरुल हक उर्फ असगर बुरगड़ी जी ज़ियादतियुनि खिलाफ़ एहतजाज कंदड़ पोरियतन तालिब हुसैन जरवार मीडिया खां दाईंदे ॿुधायो त असां 40 सालनि खां शाख जे ढाके ते वेठल आहियूं। ॻोठ जे भासर वॾेरो काफ़ी टाइम खां असांखे लॾाइण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। भासर वॾे असां मिसकिननि ते कोर्ट करे मशीनरी घुराए पुलिस जे अटालनि सां गॾु असांजा घर मिसमार कराए छॾिया आहिनि। कोर्ट सगोरी जे आर्डर मुताबिक़ सर्वे ज़मीन ख़ाली करण लाइ आर्डर ॾिनल हुयो, जंहिं बावजूद तपेदार मुख़्तियारकार ऐं ॿिए अमले वॾेरे सां मिली भगत करे असां सां ज़ुल्म ज़्यादती करे घर मिसमार कया विया आहिनि। जॾहिं त काफ़ी वक़्त खां असां सर्वे ज़मीन ते न बल्कि अलीआबाद शाख जे ढाके ते असांजा घर हुया। हाणे असांजा मासूम बचड़ा इन सर्द मौसम में खुले आसमान ते वेठल आहिनि, जेको असां सां ज़ुल्म आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त अपील था कयूं सेशन कोर्ट बदीन जे जज साहिबनि ऐं इंसानी हक़नि वारे इदारनि खे हिन मामले जी जांच पड़ताल कराए असां मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। ठेला ॾिना